पाकिस्तान में गिज पखी जो नस्ल किए ख़त्म थियो अचो त हिन स्टोरी में अव्हांखे सब कुछ ॾेखारियो। वॾे तइजुब जहिड़ी ॻाल्हि आहे त गिज पखीअ जो नस्ल असांजे मुल्क पाकिस्तान में आहिस्ता आहिस्ता ख़त्म कीअं थी वियो। पाकिस्तान इंडिया के बॉर्डर थर में सवे मुअल गिजन जो राज नेठ पधरो थी पियो। किस्सो कुछ इन तरह आहे त को ज़मानो हूंदो हो जो असांजे पूरे मुल्क में मुर्दार जानवरन के झटपट ऐं अख छिंभ में चट करण लाइ गिजूं अलाए किथां किथां हवाई जहाज़ जेडी गोड़ सां गॾु अची पहुचंदियूं हुयूं। पंहिंजे शिकार यानी मुर्दार मुअल ढोर के फोरी खाई चट करे छॾींदियूं हुयूं। पर अफ़सोस जो हिन वक़्तु हिन गिज पखीअ जो नस्ल जो असांजे मुल्क में को नालो निशान ई न आहे। असांजे मुल्क पाकिस्तान में गिजूं 1980 बैदि आहिस्ता आहिस्ता घटिजण लॻियूं ऐं 1993 खां 2003 ताईं गिजूं पाकिस्तान मां मुकमल 100% ख़त्म थी वयूं। असांजी हुकूमत उन जो कॾहिं बि नोटिस न वरितो। पर जॾहिं पाड़ेसरी मुल्क इंडिया में गिजूं मरण ऐं घटिजण लॻियूं त पूरे भारत में इमरजेंसी जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई। सब खां पहिरीं बम्बई नेशनल हिस्ट्री सोसाइटी उन जी निशानदगी कई। बैद में ज़ूलॉजिकल सोसाइटी ऑफ लंडन मुअल गिजन ते वॾे पैमाने ते रिसर्च कई। उन बैद हिंदुस्तानी हुकूमत सिहत जे आलमी इदारे WHO सां राब्तो कयो। स्विट्ज़रलैंड मां ॿाहिरि माहिर डॉक्टरनि जी टीम इंडिया पहुती। वॾी खोजना बैदि रिपोर्ट आई त जिन पालतू जानवरनि खे सूर ऐं बुखार यानी मुहावरीअ जी करे इंजेक्शन डाइक्लोफेनेक लगाई वञे थी, उन इलाज बैदि बि जेके जानवर मरनि था तिन खे गिजूं खाइनि थियूं त ॾींहं ॿिनि में अंदरि अहिड़ियुनि गिजुनि जूं बुकियूं नाकारा थी वञनि थियूं ऐं पोइ गिजूं उॾामंदे या वेठे दम ॾेई मरी वञनि थियूं। उन दौर में इंडिया जे बॉर्डर लॻ थर में सवे गिजूं बिना सबब जे मरण जी ख़बर सिंधी अख़बारनि में रिपोर्टिंग थींदी रही। WHO जे उन ई रिपोर्ट अचण जी देरि हुई। इंडिया में डाइक्लोफेनेक दवाउनि ते पाबंदी लॻाई वई। स्टोरनि तां दवाऊं खणायूं वयूं ऐं मुतलिका फैक्ट्रियुनि ते चौकियूं मुक़ररु कयूं वयूं। पर तेसीं ताईं ॾाढी देरि थी चुकी हुई। इंडिया गिजन जे न हुजण सबबि रोलू कुतनि में इज़ाफ़ो थियो आहे। चवनि था त गिज धरतीअ ते इंसान ज़ात लाइ सैनिटरी वर्करनि जो कमु करे थी ऐं माहौल साफ़ रखे थी, बदबूअ जे फौरी ख़ात्मो आणींदी आहे। नाज़रीन, तव्हांखे हीअ असांजी स्टोरी कीअं लॻी पंहिंजी राय खां आगाह कंदा ऐं थी सघे त असांजे हिन चैनल खे बि सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे ईंदड़ स्टोरियूं ऐं असांजा सफ़रनामा या वीडियो असांजो तव्हां ताईं पहुची सघनि ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसी सघो।